अस्सलाम वालेकुम। STV न्यूज़ ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद जाड़ो हाज़िर आहियां। नज़र वजूं था मलीर खां मुश्ताक गबोल जी रिपोर्ट ते। नाज़रीन, कराची जे सामूंडी पट्टी जे मुहाणनि जो केकड़े जे शिकार ते पाबंदी खिलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो, मुहाणनि खे पंहिंजे रोज़गार तां बेदख़ल करण खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां मुहाणनि खे पंहिंजे रोज़गार तां बेदख़ल करण जूं साज़िशूं ॾींहों ॾींहुं नई सूरत में वाज़े थी रहियूं आहिनि। अहिड़े ई हिकु ॿी साज़िश टीजी मेरीन फिशरीज़ तरफ़ां केकड़े जे शिकार ते पाबंदी जी नोटिफिकेशन जे सूरत में साम्हूं आई आहे। उन सिलसिले में चश्मा ॻोठ, रेडी ॻोठ ऐं इब्राहिम हैदरी जे सवे मुहाणनि तरफ़ां चश्मा ॻोठ में केकड़े जे पाबंदी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी जबली ख़ासकली मोहम्मद शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड हुआ, जॾहिं त उहो वफ़ाक़ हुकूमत जे अहिड़े अमल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु करे रहिया हुआ। उन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरीन सां ॻाल्हाईंदे जबली ख़ासकली ऐं मोहम्मद शाह चयो त असां ग़रीब मुहाणनि खे तंग करण जो सिलसिलो गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां जारी आहे। उन्हनि चयो त मुहाणनि जे असुलकनि मागनि सामूंडी ॿेटनि तां मुहाणनि खे बेदख़ल करण खां वठी सामूंडी सिक्योरिटी एजेंसियुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ बहाननि सां मुहाणनि खे तंग करण जो सिलसिलो अञा खुटो ई न आहे त वरी DG मेरीन फिशरीज़ केकड़नि ते पाबंदी जो नोटिफिकेशन जारी करे हितां जे ग़रीब मुहाणनि खे पंहिंजे बचनि जे रोज़ी हासिल करण खां महरूम करण जी कोशिश कई आहे। उन्हनि चयो त हिकु तरफ़ समुंड में गदलाण चूड़ करण सबबि वॾे पैमाने ते मच्छी उन समुंड में हली वई आहे, त ॿिए तरफ़ कारोबारी मुहाणनि तरफ़ां मच्छी जे गैर फितरी शिकार जे तरीक़नि खे इस्तेमालु करण सबबि असां मुहाणा अॻु ई बुख ऐं बदहाली जे वर चढ़ी विया आहियूं। हुननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त केकड़नि जे शिकार ते पाबंदी जो नोटिफिकेशन वापसि वठी असां मुहाणनि खे बचनि जो रोज़गार हासिल करण जो हक़ वापसि ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाजी मुज़ाहिरे जो दाइरो वसी कयो वेंदो।